नायब वज़ीर आज़म साख़्तार फ़लस्तीनी कश्मीर जा मसला हल करण लाइ आलमी अमन लाइ ज़रूरी आहे। कश्मीर मसइलो गॾियल क़ौमुनि जी ठाराहिन ते हल थियण सां ई ॾखण एशिया में पायदार अमन क़ाइमु थी सघे थो। पाकिस्तान हमेशह अमन जो ख़्वाहिशमंद रहियो आहे। आलमी बिरादरी OIC पुराणनि तकरारनि जे हल लाइ बयान ॾियण बदिरां अमली क़दम खणनि। फ्रांस ऐं सऊदी अरब जी गॾियल अमन कॉन्फ्रेंस जी भरपूर हिमायत जो इज़हार। कैप्टन मोहम्मद सरवर शहीद निशान हैदर जो 77हों शहादत जो ॾियारो मल्हायो पियो वञे। पाक फ़ौज तरफ़ां ख़राज अक़ीदत पेश। ISPR जो चवणु आहे त कैप्टन सरवर शहीद 27 जुलाई 1948 ते पहिरीं कश्मीर जंग दौरान आज़ाद कश्मीर जे तलपत्रा सेक्टर में दुश्मन सां विढ़ंदे शहादत हासिल कई। मादरे वतन जे दिफ़ा में हुन जी बेमिसाल बहादुरी क़ुर्बानी खेसि हमेशह लाइ अमर करे छॾियो। संदसि बहादुरी मादरे वतन सां वफ़ादारी जी कहाणी नए नसुल जी दिलनि में मुल्क सां मोहबत जो जज़्बो पैदा करे थी। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त सरहद ते ख़तरनि ऐं हाइब्रिड चैलेंजनि खे मुंहुं ॾियण लाइ गॾियल सहकार अंटर आहे। पाकिस्तान पंहिंजी भाईवार मुल्कनि सां महफ़ूज़ मज़बूत ऐं ख़ुशहाल ख़ितो क़ाइमु करण लाइ पुरअज़्म आहे। इस्लामाबाद में रीजनल चीफ ऑफ डिफेंस स्टाफ कॉन्फ्रेंस अमरीका, काज़किस्तान, किर्गिस्तान, उज़्बेकिस्तान ऐं ताजिकिस्तान जी सीनियर फ़ौजी क़यादत जी शिरकत इलाक़ाई सलामती ऐं विच सेंट्रल एशिया में उभरंदड़ स्ट्रेटेजिक माहौल ते ॻाल्हियूं। सिंध सरकार NFC में सूबनि जो हिसो घटाइण जी मुखालफ़त करे छॾी। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त केतिरनि ई सालनि खां NFC अवार्ड न पियो मिले। सूबनि जो शेयर तब्दील न थींदो। रुॻो सिंध ई न पर को बि सूबो वसीलनि में घटिताई क़बूल न कंदो। मुल्क में आइडियल जमहूरियत न आहे। जनरल ज़ियाउल हक़ जी मार्शला खां वठी हालतूं ख़राब आहिनि। सियासी पार्टियुनि खे खुलियल नमूने साह करण जो बि मौक़ो न मिलियो आहे। आइडियल जमहूरियत तॾहिं ईंदी जॾहिं समूरा इदारा पंहिंजे दायरे में रही कमु कंदा। अदलिया जो किरदारु ख़ौफ़नाक रहियो आहे। अदालती फ़ैसिलनि सां जमहूरियत खे नुक़सानु पहुतो आहे। ईदी चाइल्ड सेंटर कराची में सदर आसिफ अली ज़रदारी जी सालगिरह जी तक़रीब केक काटियो वियो। गिलगित बल्तिस्तान में बरसाती बोर सबब हर तरफ़ तबाही जा मंज़र। केतिराई घर तबाह, हज़ारे एकड़ ज़मीन खे नुक़सान। वॾे वज़ीर गुलबर ख़ान माली मदद जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त बरसाती बोर सबब 20 अरब रुपयनि जो नुक़सानु पहुतो आहे। फौरी तौर 7 अरब रुपया घुर्जनि। गिलगित बल्तिस्तान खे आफ़त सटियल करार ॾिनो वञे। ऐं नूरियाबाद भरिसां AM9 मोटरवे ते कोच जो ट्रक सां टक्कर। 2 ॼणा फौत, औरतुनि ऐं ॿारनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी। अस्पताल मुंतक़िल। फौतनि में कोच जो कंडक्टर अयूब खोसो ऐं रिज़वान अली शामिल। कोच में सवार मुसाफ़िरनि जो चवणु आहे त हादिसो ड्राइवर खे निंड जो झूटो अचण सबबि पेश आयो।